छा ॿुधाई भेण, ॿी टी महीने संभलींदी पई पेके वञण लाइ। ईअं नथी सोचे कि मम्मी अकेली घर कीअं संभालींदी। पुटनि खे छा चयूं, उहे बि मुंहं जालुनि सां ॿधियल आहिनि। बस अंदर सड़ियो पियो आहे, चप सुबी वेठी आहियां। मां जॾहिं पणिजी आयसि त ससुनि जा मेणा ॿुधंदी हुअसि, सॼो ॾींहुं पोरियो कंदी हुअसि, पर वात मां हिकु अखर न कढंदी हुअसि। हाणे ॿुढापे में नुंहरुनि जी सेवा पिया कयूं। तव्हां त ॾिठो ई हो न कि मुंहिंजी ससु केतिरी जबरी हुई। 6 ॾेरनि जी मानियूं कंदी हुअसि ऐं कलाक देरि थी वञे त मुंहिंजी ससु मूंखे 7 सिरियूं ॿुधाए बुछड़ो करे छॾंदी हुई। ऐं मुंहिंजी नुंहुं 4 ॼणनि जी रध पच में चए थी मां सॼो ॾींहुं पोरियो पई कयां। छा चवां मर्दनि खे, पुट त विहाउ खां पोइ लंडूरो मटिजी था पवनि ऐं हिननि त मुंहिंजी कॾहिं ॿुधी ई न। नए साल जी फोन पंहिंजी भेण खे कई, पंहिंजी माउ सां कलाकनि कचरियूं कई। पुछीसि तो पंहिंजे निणान खे फोन कई, को हिकिड़ी अथई 5-6 न अथई। मुंहिंजे हूंदे ई नथा पुछो त मुंहिंजे पुठियां छा पुछंदा वीचारी खे। दीदी तव्हांखे चयो त सही, हू निभागो लंडूरो जिन। ज़ाल जो मञू सहुरे ऐं साले खे चए थो हैप्पी न्यू ईयर, ऐं जीजे खे हैप्पी न्यू ईयर त छॾो, गुड बाय ईयर बि नथो करे। कहिड़ो मुथेसि डांगीअ जो। अलाए केरु मुंहिंजे घर जे मथां कुझु करे छॾियो आहे। मुंहिंजा नुंहं पुट त मुंहिंजे हथनि मां उॾामी विया।